उन मुंहिंजी भेण पंहिंजे मुड़ुस खे चवराए इरफान खे मुंहिंजो ज़ोरी ज़बरदस्ती निकाह कराए। ख़ुशि आहियां, मां कंहिंसां बि वास्तो नथी रखणु चाहियां। मुंहिंजो पंहिंजो मुड़ुसु आहे, मुंहिंजे लाइ हर शइ आहे। मुंहिंजो नालो सुमल आहे, मां अली मर्दा जी घरवारी आहियां ऐं पुनू खान गुदारे में असांजी रिहाइशी आहे। उतां खां मूंखे जीअं अगवा कयो हुअनि उन जे ख़िलाफ़ु रोशन लिगारी ऐं गुलाम बास इहो मंगराड़ आहे, सकीना मंगराड़ ऐं साइमा मंगराड़, इहे 5 ॼणा हुआ। मूंखे हितां खां अगवा करे जीअं कराची में काबू कयनि। मूंखे पुनू खान गुदार हितां सुल्तानाबाद खां हिते ई माना मूंखे अगवा कयो हुअनि। हिते मुंहिंजो सहुरो मूंसां गॾु हो, इहो मूंसां गॾु हो। इन सां गॾु मूंखे अगवा करे विया हुआ। जीअं त उते वञी मूंखे ज़ोरी ज़बरदस्त हितां अछे कलर जी गाॾी में विझी विया। उते वञी कराची में मूंखे ज़ोरी ज़बरदस्ती उते काबू कयनि मुंहिंजी भेण जे घर में। उते वरी गुलाम बास मंगराड़ सां उन ज़ोरी ज़बरदस्ती निकाह कराए ऐं हाणे बि मुंहिंजी भेण अञा ताईं बि माना मुंहिंजो निकाह विकाह कराए हर ॻाल्हि जॾहिं ही चवनि पिया त माना हाणे फ़ैसिलो वग़ैरह हर शइ असांखे खपे त उन खां पोइ बि यको मां उन वटि काबू हुअसि जॾहिं हिननि माना पुलिस जे ज़ोर ते सभिनि गुलाम बास खे, सकीना खे, साइमा खे ऐं रोशन खे, हिन 4 ॼणनि खे हिननि पकतो। मूंखे इरफान लिकाए छॾियो। मूंखे इरफान जीअं लिकाए छॾियो उते चांटियनि जे घर में, उते मां लिकी पई हुअसि। मूंखे इरफान ज़ोरी ज़बरदस्ती लिकायो, चई न त मां तोखे मारींदसि, तूं हिते लिकी पई हुअसि, ॿाहिरि आवाज़ बि कढे। उते मूंखे ज़ोरी ज़बरदस्ती लिकाए छॾी। अॼु मुंहिंजी भेण खां मूंखे जीअं मौक़ो मिलियो ऐं हिते भॻी आहियां प्रेस ते, मां धायां पई, तंहिं करे मौक़ो मिली वियो। अचानक बाथरूम जे बहाने कमरे मां जीअं ॿाहिरि निकितमि, ॿाहिरि परते वाशरूम, उतां खां जीअं निकितसि मूंखे मौक़ो मिली वियो ऐं अची डायरेक्ट हिते पुॻी आहियां। हाणे मां पंहिंजे मुड़ुस सां गॾु हाणे ख़ुशि आहियां ऐं मुंहिंजी भेण ज़ोरी ज़बरदस्ती मुंहिंजो घर थी भिटाए। मसइलो आहे त जेको कूड़ो केस मुंहिंजे ॾेर जे मथां अली मदद जे मथां करायो अथसि ऐं जेको मुंहिंजे मुड़ुस अली मर्दा जे मथां करायो अथसि, इहो कूड़ो केस आहे। मुंहिंजी भेण यको मूंसां गॾु हुई ऐं न को मूंखां अलॻि थी आहे त माना ज़बरदस्ती मूंसां कई वई आहे। माना ज़ना जो केस में ज़ोरी ज़बरदस्ती कई वई आहे। अली मदद अली मर्दा ते कूड़ो केस आहे। हाणे मां SSP नवाब शाह खे अपील थी कयां, DIG सिंध खे, सभिनि खे अपील थी कयां मूंसां इंसाफ़ कराए वञे, इन केस खे कूड़ो कराए वञे। ही बेगुनाह आहिनि ऐं मां बि बेगुनाह आहियां। ख़ुशि आहियां, मां कंहिंसां बि वास्तो नथी रखणु चाहियां। मुंहिंजो पंहिंजो मुड़ुसु आहे, मुंहिंजे लाइ हर शइ आहे। मां कंहिंसां न को पंहिंजी भेण सां राब्तो अॼु बि रखणु चाहियां थी, न को कॾहिं रखंदसि ॾींहुं क़यामत ताईं। मुंहिंजो पंहिंजो मुड़ुसु आहे, मुंहिंजे लाइ हर शइ आहे। पुनू खान गुदारे जो रहाशी आहियां। हीअं त कुझु ॾींहं पहिरियां मुंहिंजी घरवारी कणिक जे लाबारे ते वई, उतां वापसी आई। मुंहिंजो वालिद साहिबु हिननि सां गॾु हो। इन में इरफान लिगारी, रोशन लिगारी, गुलाम बास, साइमा ऐं सकीना, इहे कंहिं अछी गाॾी में प्राइवेट माण्हू सां गॾिजी अची हिन खे अगवा कयूं। हिन चऊं कोन हलंदसि, बहरहाल हुननि सां हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे हिन खे चयो हल तुंहिंजी भेण तोखे घुरायो आहे, तोखे उन वटि असां खणी था हलूं। इरफान लिगारी, रोशन लिगारी ऐं गुलाम बास मंगड़हार, सकीना मंगड़हार, साइमा मंगड़हार, इहे गॾु हा पाण में। हिन खे जेकर हितां खणी विया आहिनि उते कराची में वञी छॾियऊं। कराची में छॾे हिन खे 2 ॾींहं गुज़रिया, 3 ॾींहं हिन खे चयूं त तुंहिंजो असां निकाह ॿिए सां था करायूं, गुलाम बास सां। हिन चयो गुलाम बास सां निकाह न कंदुसि। पोइ हिते वरी मूंखे फ़ोनूं पिया कनि त जेकर असां हिन सां निकाह करायूं त असांखे पैसा खपनि 10 लख, ॾे न त असां निकाह कराए छॾींदासूं, हीअं कंदासूं, हूअं कंदासूं। इरफान लिगारी ब्लैकमेल पियो करे मूंखे। त उन जे बावजूदि असां FIR बि कटराई। FIR में असां नाला ॾिना हिननि जा। जी अदा, असां मुंहिंजो नालो अली मर्दा आहे ऐं पुनू खान गुदारे जो रहाशी आहियां। हीअं त कुझु ॾींहं पहिरियां मुंहिंजी घरवारी कणिक जे लाबारे ते वई, उतां वापसी आई। मुंहिंजो वालिद साहिबु हिननि सां गॾु हो। इन में इरफान लिगारी, रोशन लिगारी, गुलाम बास, साइमा ऐं सकीना, इहे कंहिं अछी गाॾी में प्राइवेट माण्हू सां गॾिजी अची हिन खे अगवा कयूं। हिन चऊं कोन हलंदसि, बहरहाल हुननि सां हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे हिन खे चयो हल तुंहिंजी भेण तोखे घुरायो आहे, तोखे उन वटि असां खणी था हलूं। इरफान लिगारी, रोशन लिगारी ऐं गुलाम बास मंगड़हार, सकीना मंगड़हार, साइमा मंगड़हार, इहे गॾु हा पाण में। हिन खे जेकर हितां खणी विया आहिनि उते कराची में वञी छॾियऊं। कराची में छॾे हिन खे 2 ॾींहं गुज़रिया, 3 ॾींहं हिन खे चयूं त तुंहिंजो असां निकाह ॿिए सां था करायूं, गुलाम बास सां। हिन चयो गुलाम बास सां निकाह न कंदुसि। पोइ हिते वरी मूंखे फ़ोनूं पिया कनि त जेकर असां हिन सां निकाह करायूं त असांखे पैसा खपनि 10 लख, ॾे न त असां निकाह कराए छॾींदासूं, हीअं कंदासूं, हूअं कंदासूं। इरफान लिगारी ब्लैकमेल पियो करे मूंखे। त उन जे बावजूदि असां FIR बि कटराई। FIR में असां नाला ॾिना हिननि जा। निशानदाही थी कराची आहे तुंहिंजी घरवारी ऐं SSP नवाब शाह ज़ुबैर चन्ना जी मार्फत हितां पुलिस प्रोटोकॉल वठी असांजो आयो हो सोहेल पठान, हद माड़ी जलबाणी में, उन सां गॾिजी मूं ते छापो वञी हयो। रोशन
लिगारी मूंखे हथु आयो, उनखे मूं गिरफ़्तार कयो। जेको हिन जो निकाह जे मथां निकाह ज़बरदस्ती करायो उहो बि आउं खणी आयुसि, उहो बि मूंखे मिलियो। रस्ते ते असांखे साइमा, ग़ुलाम बास इहे बि असांखे मिली आहे, इहे बि असां खणी आयासीं। सकीना इहे बि अची असां पुलिस जे हवाले कया। मुंहिंजी घरवारी खे हिननि लिकाए ॿिए घर में क़ाबू करे छॾियो, जेका मूंखे न मिली। वरी मुंहिंजे मथां, मुंहिंजे भाउ जे मथां हींअर कूड़ा इल्ज़ाम, कूड़ा केस त मूं में हथु विधा अथनि, ज़बरदस्ती मूं सां करण जी कोशिशि कई अथनि। माड़ी थाणे ते जेको पहिरीं तारीख़ हिन एफआईआर असां ते कराई आहे, कूड़ी कराई वई आहे। उन खां पोइ मुंहिंजी घरवारी जेको हिननि वटि क़ाबू हुई, मूं वटि कान हुई। मूं हिते वकील बि ॿधो पंहिंजो, वकील जी एप्लीकेशन दाख़िल कई कोर्ट में त बाबा मुंहिंजी माई आहे उहा मूंखे कान मिली आहे, उहा पेश कई वञे। हींअर बि त उन ई वकील जे तहत अॼु माई मूं वटि पहुती आहे हिते, उतां भॼी आई आहे। मूंखे चई हाणे मारवी आई हिते, मूंखे चई त आउं वञा थी उते ॻोठु, 2-3 ॾींहंनि में तुंहिंजे घर वारनि खे ॿुधाए पाणे तोखां पैसा वठंदुसि। असांजो मुतालबो इहो आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे। IG सिंध खे चवंदासूं, DIG खे चवंदासूं, SSP नवाब शाह ज़ुबैर चन्ना खे असां चवंदासूं, जॾहिं तो पंहिंजी पुलिस प्रोटेक्शन सां असांखे मोकिले हुतां माण्हू गिरफ़्तार करे रहिया आहिनि, त पोइ हींअर असां ते पुलिस छाजी मोकिली पई थी वञे। रोज़ु असां ते 5 मोबाइलूं 8 मोबाइलूं अचनि पियूं। असांजे केस जो आयो आहे ॾाहिरी, उहो ॾाहिरी बि त माना असांजे ख़िलाफ़ु, हुननि जे ख़िलाफ़ु रोज़ु मोबाइलूं कायो बीठो आहे। सकरन पुलिस, खडर पुलिस, माड़ी वारी पुलिस, 5 मोबाइलूं 7 मोबाइलूं रोज़ु थियूं अचनि। असां सां इंसाफ़ कयो वञे।